वक्त सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा मजदूरन के हकन जे लाइ जेका रैली कढी वई है। कराची के अंदर खास तौर से फैक्ट्रिन में मजदूरन के सेफ्टी नथी मिले ऐं उन्हीं से गॾोगॾु सिंध हुकूमत जेको है करप्शन करे नंढे नंढे कारखानन के जेका खोलण की इजाजत ॾिनी थी वञे। उन हवाले से सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा जेको है एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं मजदूरन की तनख़्वाह में इजाफे करण जे लाइ मुतालबो कयो थो वञे। हिन वक्त कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा कराची डिवीजन तरफा मजदूरन के हकन के लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो पने। खास तौर ते कोरंगी इंडस्ट्री एरिया में कंपनी में सेफ्टी न हुजण करे केतरा ही मजदूर जो है घणे तकलीफ़ुन के मुंह ॾियनि पिया। कुछ ॾींहं पहिरियां जो है फैक्ट्री में जी बाहि लगी हुई 17 पौड़े ते जो है सड़ी फौत थिया। उन हवाले से खास तौर ते कराची इंडस्ट्री एरिया कोरंगी में मजदूरन के लाइ जो है का भी अड़ी सहूलत कोने जो उन्हें दिफा करे सके और अचानक जा का बाहि लगी थी वने या कोई मसलो पैदा थे तो उन हवाले से सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा इन वक्त कराची प्रेस क्लब ते जो सरापा एहतजाज है। शहीद शहजाद चढ़ियो दे कातलन दे, शहीद शहजाद चढ़ियो दे कातलन दे। ये पुलिस करती है, ये पुलिस करती है। मजदूरन जो कत्ले, मजदूरन जो कत्ले, मजदूरन जो कत्ले, मजदूरन जो कत्ले, मेरे अंचे मजदूरन के, मजदूरन के, मजदूरन के, मजदूरन जो मुआशी कत्ले। We want justice. We want justice. We want justice. We want justice. हिन वक्त असीं कराची डिवीजन के SUP डिवीजन के नायब सदर मुनीर मक्सी से गाल बोल कंदासीं जो एहतजाज है। कुछ ॾींहं पहिरियां जो फैक्ट्री में जी अचानक बाहि लगी जैमें 17 जानियूं पौरियत जो सड़ी फौत थिया उन हवाले से ये गाल बोल कंदा। मुनीर भाई जो ये तव्हांजो एहतजाज है उन बाबत तव्हां छा पैगाम हूंदो? अॼु जो ये एहतजाज जो है वो खास तौर ते कराची के अंदर जेके मिल इंडस्ट्री के अंदर जेके मजदूर कम करन था उन्हनि के तहफ़ुज़ ऐं जेको आहे त माना सरमाएदारी निज़ाम जेको बदमाश ऐं जेको आहे त बालादस्त ऐं उनखे इदारनि जी जेको आहे त सपोर्ट आहे उन करप्शन जे एवज़ जेको आहे त माना मजदूरनि खे सेफ्टी नथो ॾे ऐं उन जे जेको आहे त सेफ्टी न हुजण जे करे मजदूर जेको आहे त माना 250 किथे जेको आहे त बल्दिया में सड़ी विया ऐं अॼु जेको आहे त माना मेरल टाउन जे अंदर 26 मजदूरन के जो है माना जिंदा साड़ियो। असीं समझूं था तो यो हादसो कोने को, यो इतफाक कोने को छाजे करे तो मजदूरन के सेफ्टी नथी ॾिनी वञे। मां कंप्लेंट्स तो कंपनियूं पूरियूं लैंड कोन थियूं ऐं असांजी जेका हुते कोरंगी इंडस्ट्रियल एरिया जी जेका ऐं हुते उन्हनि खे माना मजदूरन जो एहसास करे पई। असीं मुतालबा था कयूं त फौरी तौर ते जेके मेरल टाउन में मजदूर जेके कतल थिया आहिनि उन्हनि खे जेको आहे माना वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं उन्हनि जे वारसनि खे गवर्नमेंट जूं नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं जेके हुते शहीद थिया आहिनि उन्हनि जूं FIR जेके आहिनि उहे सिंध हुकूमत ऐं जेको आहे त माना काठी कोरंगी जे मथां उन्हनि जे उहिदेदारनि जे मथां काठियूं वञनि। छो त उन्हनि जेको आहे त करप्शन करे उन्हनि खे नंढा नंढा यूनिट खोले ॾिना जेके कंप्लायंस ते पूरा न हुआ। उन्हनि ॻरी रक़म जे एवज़ मजदूरन के जो है तो मौत के मुंह में धिक्यो। असीं समझूं था तो ये मजदूरन जो एहतसाल है इनके कंहिं भी कीमत ते असीं कबूल कोन कंदासीं ऐं असीं मुतालबो था कयूं तो ये कत्ल है कत्ल की FIR काठी चेयरमैन के मथा सिंध हुकूमत के मथा लेबर डायरेक्टर के मथा लेबर सेक्रेटरी के मथा उन्हनि जे मथा FIR काटी वञे ऐं मजदूरन के इंसाफ़ ॾिनो वञे। जी असीं हिन वक्त कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी डिवीजन कराची तरफा जो एहतजाज है वो जारी है मजदूरन के हकन के लाइ